मटियारी में शहजादी अली असगर जी झूले पाक ऐं ज़ुल्जनाहुन जो क़दीमी मातमी जुलूस मटियारी जे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया सजादीअ खां बरामद करे सैयद महबूब शाह हुसैनी जे पिड़ ते पहुतो, जितां शहर जे मुख़्तलिफ़ पिड़नि मंगणहारनि जी पिड़, मियां पोटा पिड़, जरार पोटा पिड़, काबिल जो पिड़ खां थींदो हाशमी इमाम बारगाह पहुतो, जिते शहजादो अली असगर जूं लोरियूं पढ़ियूं वयूं। जंहिं बाद मातमी जुलूस मटियारी जे मेन बस स्टॉप ते पहुतो, जिते इमाम बारगाह हुसैनिया सजादिया जे मोहतमम सैयद मीर काज़िम हुसैनी ऐं सैयद अबूज़र हुसैनी पारां नुहा ख़्वानी जो इंतज़ाम कयो वियो, जंहिं में जग मशहूर नुहा ख़्वां हसन सादिक, मक़ामी नुहा ख़्वां सैयद ज़हीर अब्बास काज़मी, अंजुमन ग़मी दस्तार हुसैन, अंजुमन दस्तार कमर बनी हाशिम हुसैनिया सजादिया खां सवाइ मुख़्तलिफ़ अंजुमननि नुहा ख़्वानी करे करबला जी शहीदनि खे भेटा पेश कई, जिते हज़ारनि जी तादाद में मोमिननि मातम ऐं सीना खूबी करे करबला जी शहीदनि जे सख़्तियुनि खे यादि कयो। जंहिं बाद मातमी जुलूस इमाम बारगाह हुसैनिया सजादिया ते पहुची इख़्तिताम पज़ीर थियो, जिते मीर काज़िम शाह हुसैनी ऐं सैयद अबूज़र शाह हुसैनी पारां न्याज़ जो अहतमाम कयो वियो हो। मातमी जुलूस जी गुज़रगाहुनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ ऐं जुलूस जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते वॾी तादाद में सिक्योरिटी एहलकार मुक़ररु कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।